टोटल को असां वटि रजिस्ट्रेशन जो अंग आहे त केतिरा आहिनि ऐं असां ॾिठो आहे अक्सर त जेके ग़ैर रस्मी असांजी मईशत आहे जेके असां इनफॉर्मल लेबर चऊं था उन्हनि में जेको आहे सो जेके असांजा मज़दूर कमु कनि था उहे रजिस्टर नथा थी सघनि उनखे ख़बर न आहे त रजिस्टर पाण खे कीअं कराइजे तरीक़ेकार जी ख़बर न आहे ऐं आगाहीअ जो वॾो फुक़दान आहे असां वटि जीअं अवां शऊर जी ॻाल्हि कई त असां वटि पाकिस्तान में जेके ॿिया मज़दूर आहिनि जेके कंपनीज़ जे अंदरि आहिनि थोरो घणो उहे त ॼाणनि था पर जेके रोडनि रस्तनि ते कमु कनि था आम होटल जो बेरो आहे उन्हनि खे पंहिंजे राइट्स जी ख़बर न आहे उनखे इहा ख़बर न आहे त पंहिंजो पाण खे कीअं रजिस्टर कराइजे त तव्हांजो तरीक़ेकार छा आहे त कहिड़ी रीति इहे मज़दूर रजिस्टर थियनि था। बदकिस्मती सां तव्हांजी जेका ॻाल्हि आहे बिल्कुलु ठीकु आहे त माण्हुनि में शऊर न आहे आगाही न आहे ठीकु आहे एजुकेशन बि न आहे जो असां जंहिं तबिके खे टच कयूं था उहे आहिनि जेके मिनिमम वेज था खणनि उहे स्किल्ड वर्कर्स एतिरा न आहिनि जंहिंजा हायर पे पैकेजिस हुजनि ॿिया उन्हनि खे बेनिफिट्स मिलंदा हुजनि। जीअं हिकिड़ा वॾा इदारा आहिनि मिलूं आहिनि फैक्ट्रीज़ आहिनि उन्हनि जा पंहिंजा कंप्लायंस ऑडिट्स बि थींदा आहिनि सही ठीकु आहे जिन जा कंप्लायंस ऑडिट्स थींदा आहिनि उहे भले 40,000 वर्कर हुजनि उहे 40,000 रजिस्टर कराईंदा आहिनि पर जिन जा कंप्लायंस ऑडिट न आहिनि जीअं सेठ जी नौकिरी आहे उते वर्करनि खे इलाही मुश्किलात जो सामनो करणो थो पए सही उतां जो सेठ जेको आहे उहो चाहे थो त मूं वटि जेकॾहिं 5,000 मुलाज़िम आहे 1,000 मुलाज़िम आहे त 1,000 मां मूंखे 50 मुलाज़िम रजिस्टर करायां ऐं ॿियनि जी मां रजिस्ट्रेशन न कयां हालांकि अख़लाक़ी ऐं क़ानूनी तौर ते ॿई जुर्म आहे इहो हिन ते इहो पाबंद आहे त हुननि जी किफ़ालत कराए हुननि खे समाजी तहफ़ुज़ जो हिसो करे छो त कंट्रीब्यूशन वर्कर न ॾींदो आहे सही कंट्रीब्यूशन एम्प्लॉयर खे ॾियणो हूंदो आहे हू पंहिंजा पैसा बचाईंदो हालांकि हुनजो जेको फ़ीथो हले थो प्रोडक्शन जो फ़ीथो हले थो उन में उन मज़दूर जो ठीकु आहे हीअ उन मज़दूर खां ई कीबाए करे पैसा जेकॾहिं मज़दूर सिहतमंद हूंदो त हिन जी प्रोडक्शन वधंदी सही इहा अलाए छो माण्हुनि खे असांजनि खे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। ॿियो तव्हां ॻाल्हि कई इनफॉर्मल संजी इकनॉमी घणी आहे फॉर्मल ठीकु आहे उन में एग्रीकल्चर बि अची थो वञे सेल्फ एम्प्लॉइड बि आहिनि माण्हू ऐं नंढा नंढा जेके स्मॉल बिज़नेस उन में बि इन्वॉल्व आहिनि। हाणे जेके सेल्फ एम्प्लॉइड आहिनि जेके पंहिंजे घरनि में वेही करे जेके होम बेस्ड वर्कर चवंदा आहिनि घरनि में वेही कंहिं सनअती इदारे जे लाइ कमु था कनि से हिकिड़ो कपिड़नि जो वॾो ब्रांड आहे कुझु स्किल ख़वातीन जे घर में वेही उन जी सिलाई कढ़ाई करे हुननि जा ठाहे ऑर्डर्स करे थियूं वञनि उनजी रिकग्निशन न आहे उहे रजिस्टर कोन था थियनि सही छो त उहे कंहिं न कंहिं ठेकेदार जे ज़रिए अचनि था हुननि खे उहो पूरो अजूरो बि कोन थो मिले जीअं थर जूं औरतूं आहिनि इलाही स्किल्ड आहिनि जेके थर जी कढ़ाई ॾाढी पॉपुलर आहे ठीकु आहे पर हुननि खे ॾिसंदव हिते अची उहो हिकु वॻो 25,000 30,000 में सेल थींदो आहे उन्हनि खे 2-2.5 कोन ॾींदा आहिनि फ़ी वॻे ते इहा एक्सप्लॉइटेशन आहे उन हाणे असां हिन ते होम बेस्ड वर्कर्स ते असांजा लॉज़ बि पास थियल आहिनि गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो होम बेस्ड वर्कर्स एक्ट 2018 बि आहे त इन्हनि खे रजिस्टर कजे उन्हनि जे रजिस्ट्रेशन जो तरीक़ेकार इहो आहे त हेल्थ लेबर डिपार्टमेंट हिकिड़ो फंड क्रिएट कंदी जेके सेक्रेटरी लेबर चेयर कंदो ऐं उन फंड जा रिसोर्सिस जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हूंदा एम्प्लॉयर कंट्रीब्यूशन बि थी सघे थो इन खां अलावा गवर्नमेंट एंडोमेंट फंड बि ॾेई सघे थी ॿियनि मल्टीपल फंड्स जनरेट करे हिकिड़ो वॾो फंड ठाहींदा पोइ जेके होम बेस्ड वर्कर्स आहिनि उनखे रजिस्टर कंदा त वाक़ई होम बेस्ड आहिनि या न आहिनि लेबर डिपार्टमेंट सिर्फ़ु कमु इहो आहे त इहो रिकग्नाइज़ कनि इनखे इहो एक्नॉलेज कनि त हीउ वर्कर आहे कोई वांदो माण्हू न आहे उनखे असां रजिस्टर कयूं उहो त एक्सप्लॉइटेशन थी वेंदी उन्हनि खे फ़ाइदो ॾियूं जेके कमु कंदा जेको असांजी मईशत में हुनजो रोल आहे ठीकु आहे पोइ हीअ रजिस्टर करे विद कंट्रीब्यूशन असांखे ॾींदा पोइ असां हुनखे समाजी तहफ़ुज़ ठाहींदासीं।